मां तवा का इंसाफ घुरायो वो तवा मुके इंसाफ ने था जो तो सोच रहा था जो मु समझो कौन गामू तू केड़े इंसाफ जी हाल तो करी दिस चाची मां एडो भला जवान मुर्स मां भला कुंवारो सुठो तो लगा तू पाण उम्र हिसाब से फैसलो कर हाँ तो पो इहा गाल वनी माने फापुले सा कर न मुसा छो करण आयो है आऊं का तुनी बडड़ी आया चा मासी अंबादी जे ते पांजी घोर तो नशो थी पर जो नशो थे ही न तो बोला बेस्तो वडवा बोला खबर ही ना है छा मतलब मासी अम्मा मतलब तो मां ये न समझो तो के ये समझाया चर्चो थी यही पर मुझो मतलब या त मुके चांडो की रिश्तो ने मां चवा थी हल हल हितां जो हाणे हल हल न तो या का दिए मां चवा थी हल तार मुनी नजरुन खा तार मचे वेण तो मैं रे सणी पाली जाए दई असा गोठा असा ने हक्का छा जोड़े ता जो हक्का ओ मुनी असा जे घर में मां तो के कुछ चवाई न पई त तू वो धंधो पे वनी मासी वधा त न जने तू चांडो की नी इहा गाल न जे कदे चांडो की के खबर पई त चीरे फाड़े फटन मथा लूण बुरकींदई बया गोठ वारा त अध चेरो समझी छडे दींदा थई पर हुओ छडण वारी कोन थई छो मासी मुखे छा थियो सुनो आ सेहतमंद बॉडी डिस ताकतवर हा सुलझणो हा ये टिया कम ॾिस हिन ढिड़ो एतिरो शेरू पाण जहिड़ो खणी कच्छ में थी घुमाईंदी अथई मूंखे खणी घुमाए केॾो स्वाद मिलंदसि अम्मी ही गामू हिते छो आयो आहे पिनण आयो आहे ही तुनो संग घुरण आयो आ तो सो शादी तो करण चाहे हाणे जेका तुनी मर्जी कुश्ती ते शादी में केॾो मज़ो आहे आओ एक शर्त ते शादी करनस जे कने गामू के मंजूर हुजे मंजूरा हे बाकी पाटियूं छाला ठाहियूं आहिनि तुंहिंजे लाइ जान बहाज़रा न ॾींदो साईं जान ये जान ॾींदो मैं त शादी कीअं कंदो मैं सियाणी दीदी अध कलाक उस में कुकड़ थी बीहंदे ज़ोहर जी बांग दी पो चेल सीधी कंदे ऐं जे कॾे विच में थकजी पए त कोई सौदो कैंसिल न तमा तुंजी कबूल मासी दुआ कजा मुंहिंजो दुआऊं तोसां गॾु आहिनि बस ॾिसूं था त हाणे तूं चांडो की शर्तुनि ते पूरो लही बि थो या न शर्तनि खे तूं छॾ तो हा की भला मुंहिंजो कमु थी वियो तो जहिड़े सुहिणे लाइ कुकुर त छा पर मां कुतो बि थी सघां थो चेरू चेरू वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।